पेही जा पाण में कयम रूह रिहान, न को डूंगर ॾेह में न का केचिन काण, पुनू थियसि पाण ससुअ तां सूर हुआ। त माण्हू जॾहिं पंहिंजो पाण में यकीन रखे, माण्हू जो जॾहिं पंहिंजो पाण में एतमाद हुजे, माण्हू जॾहिं पंहिंजे हवाले सां ऐं सॼी सोसाइटी जे हवाले सां सोचणु शुरू करे, पर उहो सोचे कीअं थो, उहो करे छा थो, ऐं उनजे हुजण जा असांजे समाज खे कहिड़ा फ़ाइदा था थियनि, हिन सिलसिले में अॼु असांजे लीडर टीवी जे स्टूडियो में मौजूदु आहे असांजी न्याणी ऐं हुनजो नालो आहे ख़ुशबख़्त ऐं घर में हुनखे ख़ुशू चवनि था ऐं हुनजी वालदा एसोसिएट प्रोफेसर आहे नाहिद। सो हीअ ख़ुशू नाहिद जेका आहे उहा अॼु असां वटि मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अवां असांखे टाइम ॾिनो ऐं मां पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेका ख़ुशू आहे इहो मतिलबु मूं का हुजत न कई आहे, पर हिन खे पाण इन ते वधीक ख़ुशी आहे त हू पंहिंजे ख़ुशू नाहिद या पाण ऐं पंहिंजे वालदा उन्हनि ॿिन्ही जी मशहूरी थी चाहे। सो हीअ तस्कीन हिकिड़ो इदारो आहे, उनजी एडवोकेसी कोऑर्डिनेटर आहे ऐं हिकिड़ी नंढड़ी तनज़ीम आहे, नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे, जंहिंजा कुझु काउंसलर आहिनि जेके दिमाग़ी तौर ते ऑनलाइन हेल्पलाइन जे वसीले टेलीफोन करे अवां उनखां दिमाग़ी सिहत जे बारे में, मेंटल हेल्थ जे बारे में कई तजवीज़ूं वठी सघो था। असीं बि चाहियूं था त हिन दुनिया में डिप्रेशन आहे, हिन दुनिया में एंज़ाइटी आहे, हिन दुनिया में डिसअपॉइंटमेंट्स आहिनि, मायूसियूं आहिनि, ॻणितियूं आहिनि, तशवीश आहे, उहे सभु जो सभु जेके मामला आहिनि उहे सभु जो मामला ख़तमु करण लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजो पाण हिक ॿिए सां ॻाल्हियूं त कयूं। शाह लतीफ़ जो वरी हिकिड़ो मूंखे शेर ज़हन में अचे थो त ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं, पर से मुंहुं न कयूं, गोशे पिरी न गॾिया। सो गोशे पिरी गॾिजण जो मतिलबु आहे त काउंसलिंग त कयो, हिक ॿिए खां हाल अहिवाल त कयो, त कयो छा था। सो असांखे अॼु मोहतरमा ख़ुशबख़्त मेमन जेका आहे, ख़ुशू नाहिद, उहा इन बारे में ॿुधाईंदी। सभ खां अवल त मूं अव्हांजी महिरबानी मञे वरिती, अव्हां पंहिंजे तनज़ीम जे बारे में असांखे जेकॾहिं कुझु ॿुधाए सघो त उहे करनि छा था, ऐं शहरनि ऐं ॻोठाणी ज़िंदगियुनि में जेको तव्हांजे हुजण सां फ़र्क़ु पवंदो उहो जेकॾहिं असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो। पहिरीं त तव्हांजी वॾी वॾी महिरबानी मूंखे हिते घुराइण लाइ, ऐं मूंखे तव्हां मौक़ो ॾिनो आहे इन एॾे अहम मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ। मां तस्कीन सां गॾु कमु कंदी आहियां, जेकी आहे त ॾाढी मतिलबु पंहिंजी इन्फेंसी में आहे, नंढड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे, हुनजो कमु पर जेको इम्पैक्ट उहा करे रही आहे, जेको कमु करे रही आहे उहो ॾाढो हेल्पफुल आहे असांजी कम्यूनिटी लाइ। असां कमु कंदा आहियूं हिकिड़ो पब्लिक अवेयरनेस ते, माण्हुनि में ज़हनी सिहत ऐं उनजे जेके दिमाग़ी बीमारियूं आहिनि उन जे लाइ अवेयरनेस पैदा करणु, पिक्चर्स उन सां गॾु इंफोग्राफिक्स, स्केचिस ऐं ॿियूं वीडियोस ठाहे। ऐं उनखां जेको ॿियो वर्टिकल आहे असांजो उहो आहे फ्री काउंसलिंग, ऐं असांजो हेल्पलाइन नंबर तव्हांखे असांजी वेबसाइट ते मिली सघे थो। सही आहे, त असां 8 सेशन फ्री ॾींदा आहियूं ऐं पोइ उनखां पोइ रेफरल्स बि ॾींदा आहियूं। ऐं जेको टियों वर्टिकल आहे जंहिंमें मां कमु कंदी आहियां उहो आहे एडवोकेसी, जंहिंमें हींअर असां जेके मुख़्तलिफ़ मेंटल हेल्थ ते कमु कंदियूं आहिनि, ज़हनी सिहत ते जेके बि ऑर्गेनाइज़ेशन्स कमु कंदियूं आहिनि, जेके साइकोलॉजिस्ट, साइकेट्रिस्ट या ॿिया के बि एक्सपर्ट आहिनि, उहे उन्हनि जी हिकिड़ी कोएलिशन ठहियलु आहे, त उहा उन में असिस्ट कंदी आहे, उहा मैनेज करणु ऐं उन्हनि जा जेके जॉइंट इवेंट्स आहिनि। ऐं उनखां अलावा हिकिड़ी रीजनल कोएलिशन आहे, साउथ एशियन यूनियन ऑफ मेंटल हेल्थ, जंहिंमें श्रीलंका, इंडिया, नेपाल, हींअर फिलीपींस, इहे हिन रीजन जो जेके कंट्रीज़ आहिनि ऐं उन मुल्कनि जी कुझु ऑर्गेनाइज़ेशन उन्हनि में हिसो आहे, त असां जॉइंटली उन ते डिफरेंट मौज़ूअनि ते कमु करे सघूं। हिन साल असां सुसाइड प्रिवेंशन ते कमु करे रहिया आहियूं, माना आपघात रोकणु। हा, ऐं ख़ुदकुशी खे कीअं रोकजे, उन लाइ कहिड़ो सिस्टम ठाहिणु घुरिजे ताकी त उहे रेट्स घटि थियनि।
ऐं ख़ुशबख़्त तव्हां माफ़ी थो वठां, ख़ुदकशी जी ॻाल्हि आई त तव्हांजी स्टडीज़ मिसाल थर में ख़ुदकशी थी, लाड़काने में थी, सखर में थी, कराची में थी, त उन्हनि जूं स्टडीज़ तव्हां वटि अलॻि अलॻि अचनि थियूं, पाण था कयो या माण्हू था ॾियनि? हाणे इहो जेको पॉइंट आहे ॾाढो सुठो सुवालु आहे। हींअर जेको सभिनि मां वॾो मसइलो आहे पाकिस्तान में इहो आहे जंहिंजे करे डेटा सही असां वटि नथो पहुचे, या कंहिं वटि बि मतिलबु हा रिपोर्ट्स आहिनि पर ॾाढो लिमिटेड डेटा, उहो इन लाइ आहे छो त ख़ुदकुशी करणु असांजे मुल्क में जुर्म सेक्शन 325 जे तहत जेको सेक्शन 325 पीनल कोड जो आहे उन जे तहत ख़ुदकुशी करणु हिकिड़ो जुर्म आहे ऐं उन जी सज़ा 1 साल आहे। त तव्हां जॾहिं रिपोर्ट नथा करे सघो, जॾहिं तव्हां अगरि कंहिं बि हॉस्पिटल में, अक्सर हॉस्पिटल्स मदद करे वठंदा आहिनि छो त माण्हू इंसानियत अञा आहे बाक़ी, पर उन जे हुजण जेको लॉ जे हुजण जे वजह सां डेटा कलेक्ट नथो थिए, ऐं डेटा जॾहिं कलेक्ट नथो थिए त उनजो सिस्टम कीअं ठाहिजे, ऐं जॾहिं सिस्टम न ठहे त पोइ असां प्रिवेंट करे नथा सघूं, असां माण्हुनि खे ख़ुदकुशी खां बचाए नथा सघूं उन्हनि जी। ऐं तव्हां उन ते काफ़ी अहिड़ो सिस्टम बि आहे जिते पुलिस थोरी करप्शन बि करे थी, अञा जेके माण्हू इन अज़ियत में आहिनि छो त ख़ुदकुशी हिकिड़ी ज़हनी सिहत जो मसइलो आहे, जिते इहो चवंदा आहिनि त उहो हराम आहे या कुझु, उहो बाद जी ॻाल्हियूं आहिनि, पर हू हिकिड़ो मेंटल हेल्थ जो मसइलो आहे, उहो ज़हनी सिहत जो मसइलो आहे। ऐं उन पेशेंट जी, उन सर्वाइवर जेको बि अटैम्प्ट करे सर्वाइव थो करे, या उन माण्हूअ जी मदद करणु घुरिजे, उनखे साइकोथेरेपी जी ज़रूरत आहे, काउंसलिंग वठी वञो, दवाउनि जी ज़रूरत आहे, पर अगरि हिकिड़े मुल्क में उहो जुर्म हूंदो जेको बि असांखे कॉलोनाइज़र्स, जेको असांजा ब्रिटिश एरा में जेको इहो असांखे गिफ्ट ॾेई विया हुआ, ऐं हाणे जो इंग्लैंड में इहो लॉ कोन्हे, उते बि रिपील थी वियो, उतां जे जेकी एडवोकेट कम्यूनिटी ही ऐं एक्टिविस्ट हुआ, ऐं न माना ख़ुदकशी करणु ॾोह आहे न, ख़ुदकशी खां बचाइण त ॾोह कोन्हे न, अवां चाहियो था ख़ुदकशी खे बचाइजे, जी माण्हू जीअं बचनि, जी हाणे उन जे लाइ अवां वटि तरीक़ा कहिड़ा आहिनि? त हिकिड़ो त माण्हू खे इनकरेज करणु त ख़ुदकुशी हिकिड़ी ख़ुदकुशी ज़हनी बीमारी जी अलामत आहे, अगरि तव्हां ख़ुदकुशी जे बारे में सोचो था त उहा हिकिड़ी अलामत आहे, इन जो इलाजु मौजूदु आहे, माना इन जो डॉक्टर आहे ऐं उन जे लाइ हेल्प मौजूदु आहे, पर जिते इहो लॉ जो थो अचे न उहो हिकिड़ो वॾो ऑब्स्टिकल थी वियो आहे। हींअर अगरि असां वटि डेटा न हूंदो त असां उन जे तहत रिसर्च नथा करे सघूं, उन जे तहत मेडिकल जेके फैसिलिटीज़ नथा डेवलप करे सघूं, ऐं फॉर एग्ज़ाम्पल तव्हां जेके प्यारे जी हींअर तबियत ख़राबु आहे ऐं उहो ख़ुदकुशी जे बारे में सोचे थो त तव्हां तकलीफ़ में हूंदो त काॾे वठी वञूंसि, अगरि असां हॉस्पिटल वठी वेंदासीं त उनखे उहा हेल्प त न मिलंदी, या त अगरि केर बि उन हालत में जॾहिं हुन अटैम्प्ट करे छॾियो आहे त तव्हां मतिलबु छा कंदो, छो त हुते ॾंड पवंदो या उहो जेल में वेंदो, अवली इन खां ॾिनल हूंदो त हीअ ॻाल्हि ॿाहिरि निकिरंदी त हीअ हलिया वेंदासीं जेल में ऐं इलाज वेंदो रुली, जी इन कानून जे करे। ऐं हिकिड़ी इहा जेकी ॿी ॻाल्हि आहे जेकी स्टडीज़ में आहे उहो इहा आहे त छो त माण्हुनि खे ख़बर आहे, हिकिड़ो त काफ़ी माण्हुनि खे ख़बर कोन्हे, जंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो केस न थियो आहे या उन्हनि जी अवेयरनेस कोन्हे, पर जंहिंजी ज़िंदगी में थियो आहे उहे कोशिशि कंदा आहिनि त उहो एॾो सिवियर अटैम्प्ट कनि, उहो अहिड़े तरीक़े सां ख़ुदकुशी जो प्लान कनि त उहे सक्सेसफुल थी वञनि त उन्हनि खे जेल वग़ैरह न वञिणो पए। सो प्रिवेंशन जो मसइलो ई हाणे तव्हां प्रिवेंशन जे लाइ पहिरीं ॻाल्हि था कयो जागरूकता, अवेयरनेस, जी माण्हुनि खे तव्हां अवेयर कयो जी त हीअ ख़ुदकशी हीअ हिकिड़ो दिमाग़ी मामिलो आहे ऐं दिमाग़ी इन मामले जो इलाज बि दिमाग़ जे डॉक्टरनि वटि मौजूदु आहे, जी ठीकु आहे, हिकिड़ो त इहो था, ॿियो छा था कयो? ॿियो जॾहिं माण्हू अवेयर था थियनि त असां उन्हनि खे हेल्प प्रोवाइड कयूं था जेतिरी असांजी कैपेसिटी आहे, ॿियूं ऑर्गनाइज़ेशन्स बि आहिनि, ऐं ॿियो वरी असां ह्यूमन राइट्स जे हिसाब सां पॉलिसी ते बि कमु कयूं था, ऐं गवर्नमेंट वारनि सां
जे माण्हुनि सां ॻाल्हायूं था त इन लॉ खे असां रिपील करायूं, माण्हुनि खे बि इंकरेज कयूं था त पिटिशन आहे असांजी हिकिड़ी उहा साइन कनि ताकी असांजो जेको केस आहे उहो स्ट्रॉन्ग थी सघे त असां सुसाइड डिक्रिमिनलाइज़ करे सघूं, असां इहो जेको सेक्शन 325 आहे ऑफ पीनल कोड इहो रिपील करे सघूं। हाणे तव्हां पिटिशन जेका 20 पिटिशन जो नंबर आहे को न उहा आहे लिंक आहे ठहियलु ऐं उहा आहे रिपील सेक्शन 325। अच्छा, उहो तव्हां पीनल कोड खे ख़तमु कराइण था चाहियो, इन लाइ पिटिशन जी। उन पिटिशन जे बारे में माण्हुनि वटि जागृता केतिरी आहे असांजे जे ॾिसंदड़नि खे ॿुधायो। हाणे असांजी कैंपेन लास्ट मंथ शुरू थी ऐं उन खां पहिरीं काफ़ी माण्हू इन ते कमु कयो आहे ऐं 2017 में मोस्टली जेको बिल आहे उहो सेनेट मां इस्लामी काउंसिल ताईं बि पहुतो, इस्लामिक आइडियोलॉजिकल काउंसिल ताईं उन्हनि बि अप्रूव करे छॾियो। पोइ पार्लियामेंट में उहो रिजेक्ट थी वियो हो छो त कोरम न मीट थियो या इन मतिलबु को हिकिड़ी टेक्निकलिटी जे वजह सां उहो रिजेक्ट थी वियो ऐं त एसि ताईं असां पहुची चुका आहियूं। असांखे फतवा बि मिलियल आहे असांजी फेवर में, असां हर तरीक़े जो होमवर्क कयो आहे, असां सभिनि उन्हनि माण्हुनि सां कमु वेठा कयूं जेके रिपील कराए सघनि था। असां गवर्नमेंट खे बि अप्रोच कयो आहे ऐं उन सां गॾु असां जेके बि ज़हनी बीमारियुनि ते कमु था कनि थियूं ऑर्गेनाइज़ेशन उन्हनि सां बि ॻाल्हायूं था। असां मीडिया ते इहे इंटरव्यूज़ ॾियणु शुरू कया आहिनि ऐं जिते बि असांखे मौक़ो मिले थो असां इहो ई मैसेज पहुचाइण था चाहियूं त उमेदु आहे। ऐं हिकिड़ी मुंहिंजी फेवरेट एक्टिविस्ट रही आहे एमी ब्लूअल ऐं उनजो मैसेज जेको हूंदो उहो इहो आहे त तव्हां अगरि पंहिंजे ज़िंदगी जो जेको सेंटेंस आहे उनखे फुल स्टॉप जे बजाए सेमी कॉलन लॻायो त इन जो इहो मतिलबु आहे त तव्हांजी अञा ज़िंदगी हले पई, कंटिन्यू थिए। तमामु भली ॻाल्हि आहे, पर हिन में के अहिड़ा सर्वाइवर तव्हांजे अॻियां आया आहिनि जेके ख़ुदकशी लाइ सोचींदा हुजनि, पोइ अव्हां सां मिलिया हुजनि, उन्हनि जूं स्टोरीज़ के असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाए सघो त उहो किथां मोटिया? मुंहिंजा थोरो ॾुखियो सुवालु आहे छो त मुंहिंजनि न नाला त मां ज़रूरु न ॿुधाईंदमि, पर मां स्टोरी काथां शुरू कयां। मां पाण स्ट्रगल कयो आहे ऐं मां हिकिड़े लिहाज़ सां मां इन लाइ सेफ हुअमि छो त मूंखे राइट टाइम ते हेल्प मिली, त मां ख़्यालात ताईं मुंहिंजो रहियो आहे जेके आइडिएशन चवंदा आहिनि, पर मुंहिंजो कॾहिं अॻियां न वधी आहे। ऐं छो त मूंखे मुंहिंजी प्रिविलेज हुई, मूंखे थेरेपी जा पैसा मुंहिंजा माउ पीउ ॾिना, मूंखे साइकेट्रिस्ट फीस बि हुई, दवाउनि जी बि हुई, मूंखे सपोर्ट सिस्टम बि मिली वियो, त मूं वटि ॾाढियूं हिकिड़ियूं सोशल प्रिविलेजिस हुयूं ऐं फाइनेंशियल प्रिविलेजिस, त इन लाइ मुंहिंजो थोरो एक्सपीरियंस। पर मुंहिंजो जेको एक्सपीरियंस सभिनि मां घणो इन ख़ुदकुशी जे मामले में रहियो आहे उहो केयर टेकिंग जो आहे। मूं पंहिंजनि काफ़ी प्यारनि जी काफ़ी सिवियर हालत में केयर टेकिंग कई आहे ऐं मूं केयर टेकिंग तॾहिं करणु शुरू कई हुई जॾहिं मूंखे कुझु बि न ईंदो। हाणे मां कैनेडा मां मेंटल हेल्थ फर्स्ट एडर जी ट्रेनिंग करे आई आहियां, मां सुसाइड प्रिवेंशन जी बि ट्रेनिंग कई आहे, त हाणे मां ट्रेंड मेंटल हेल्थ फर्स्ट एडर आहे, त हाणे मुंहिंजो कमु उन तरीक़े सां आहे। मां उन लाइ ट्रेनिंग कई हुई ऐं मूं काफ़ी पढ़ियो आहे इन सां रिलेटेड। पर जेको एक्सपीरियंस, हिकिड़ो दफ़ो असां पंहिंजी हिकिड़ी दोस्त खे स्टमक वॉश कराइण विया हुआसीं ऐं उहो ॾाढो हिकिड़ो अजीब, उहो उन्हनि ॾींहंनि में हो जॾहिं असांखे इहो बि न ख़बर हुई त सुसाइड क्रिमिनलाइज़ड आहे। मुंहिंजा दोस्तनि जो ग्रुप अहिड़ो इनसेंट, असांखे ख़बर ई कोन्हे, हाणे दोस्त ओवरडोज़ कयो आहे, असां हुनखे हॉस्पिटल ऐं असांखे उते वञी ख़बर पई त ईअं गैर क़ानूनी आहे, हिन तव्हां कुझु नथा करे सघो, पर उन्हनि असांजी हेल्प करे वरिती। उन खां पोइ असांखे होश आयो त अड़े हे त अलाए किथे पियो वञे मुल्क, हे त अवेयरनेस अलाए किथे आहे, छा आहे। असां हींअर बि ॾाढी फ्रस्ट्रेशन थींदी आहे जॾहिं अहिड़ो को किसो ईंदो आहे। ऐं ॿियो काफ़ी हिकिड़ी ॿी दोस्त हुई त उनजा छुरू कांटा ऐं अलाए छा छा लिकाइणो पियो हुनजे घर में, छो त
पंहिंजे पाण खे हुन सां नुक़सानु पहुचाए। छो त माण्हू जॾहिं मायूस थींदा आहिनि, छो त मुंहिंजे ओपिनियन में अगरि तव्हांजी सोसाइटी में, तव्हांजे मुआशरे में केर बि को बि ख़ुदकुशी लाइ सोचे थो न, त उहा मुआशरे जी नाकामी आहे ऐं उहा हिकिड़ी इंडिविजुअल जी नाकामी कोन्हे। जॾहिं तव्हांजो मुआशरो नाकाम हूंदो आहे, जॾहिं तव्हांजो मुआशरो टॉक्सिक थी वेंदो आहे, तॾहिं ई तव्हांजा माण्हू ख़ुदकुशी जे बारे में सोचींदा आहिनि ऐं कम्यूनल केयर जी ज़रूरत आहे। हाणे तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे पंहिंजी तस्कीन जी वेबसाइट ऐं उनजे नंबरनि ते कंहिंखे बि ज़रूरत हुजे त हू ॻाल्हाए सघनि। जी, त तस्कीन जी वेबसाइट आहे www.taskin.org ऐं असांजो हेल्पलाइन नंबर आहे 031682753336 ऐं अगरि तव्हां गूगल कंदो तस्कीन त तव्हांखे असांजो इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक पेज, ट्विटर सभु कुझु मिली वेंदो ऐं असांजी वेबसाइट बि। ऐं तव्हांखे टाइमिंग्स फेसबुक ऐं इंस्टाग्राम ते मिली वेंदा ऐं तव्हां कंहिं बि उन टाइमिंग जे दौरान अगरि तव्हां व्हाट्सएप मैसेज कंदो या फ़ोन कंदो त तव्हांखे असांजो कोऑर्डिनेटर काउंसलर सां कनेक्ट कंदो। असांजी कैपेसिटी थोरी घटि आहे पर असां डोनेशन्स ॻोल्हियूं वेंदा, जेको असां हर तरीक़े सां कोशिशि वेठा कयूं त इवेंचुअली असांजी कैपेसिटी वधे ऐं तव्हांखे काउंसलर सां कनेक्ट कयो वेंदो, तव्हांखे फ्री थेरेपी सेशन ॾिना वेंदा, तव्हांजो को ख़र्चो न थींदो। तव्हांखे सिर्फ़ु मैसेज करिणो आहे, इनिशियल अपॉइंटमेंट वठिणी आहे, उन खां पोइ असांजो काउंसलर तव्हांखे पाण फ़ोन कंदो। टेलीमेंटल हेल्थ हेल्पलाइन आहे ऐं इहो ऐं अगरि तव्हांखे कॾहिं बि लॻे त तव्हांजी ज़हनी सिहत मुतासिर थी आहे त तव्हां असां सां राब्तो कयो। ख़ुशबू जी, वॾी महिरबानी। ऐं पाण गुज़िरियल प्रोग्राम में बि इहा ॻाल्हि तय कईसीं त मूं अव्हांजी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा आंदी ऐं उन ज़िंदगी खां पोइ हाणे तव्हां वरी हिकिड़ी तनज़ीम में आहियो जिते तव्हां माण्हुनि जी हेल्प करणु चाहियो था। तस्कीन बिना कंहिं अव्हांजे ख़र्च जे ऐं लीडर टीवी ज़रूरी थी सम्झे त अव्हांखे इन क़िस्म जूं जेके बि तनज़ीमूं, जेके नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, उहे ही फ़ोन नंबर असांजी स्क्रीन ते अचनि था, ही वेबसाइट असांजी। ऐं जीअं ख़ुशबक ॿुधायो आहे त को बि ख़र्चु कोन्हे। अवां सिर्फ़ु हिकिड़ी अव्हांखे वेनिती, हिकिड़ो अर्ज़ु, हिकिड़ी गुज़ारिश ऐं हुजत आहे, उहा हीअ आहे जॾहिं बि परेशान थियो ऐं सम्झो त परेशानी वधंदी थी वञे, जॾहिं सम्झो त ही मामला शायदि हू क्रॉस न करे सघंदो ऐं जॾहिं तव्हां सम्झो त ही एॾो वॾो ॾुखु आहे जेको ॾुखु हू बर्दाश्त नथो करे सघे ऐं उन ॾुख जे ख़ात्मे लाइ हू को ॿियो तरीक़ो थो ॻोल्हे, उन तरीक़े खां अवल सुकून सां हिन तस्कीन तनज़ीम खे ॾिसी उन जे नंबरनि ते अचो। हू फ़ोन ते टेली हेल्थ जे हवाले सां, मेंटल हेल्थ जे हवाले सां, दिमाग़ी सिहत जे हवाले सां अव्हां सां ॻाल्हाईंदा, अव्हां सां हाल अहिवाल कंदा, अव्हांखे रस्ता ॾींदा। असां चाहियूं था त हिकिड़ो तरीक़ो हीअ आहे त वाटूं 20 थियूं, को ॼाणा कहिड़े विया, पर जॾहिं वाटूं 20 हुजनि, माण्हू मुंझी पए, तॾहिं तव्हांखे हिकिड़ो रस्तो ख़ुशबक जे नाले सां, तस्कीन जे नाले सां बि मौजूदु आहे ऐं अव्हां महिरबानी करे उन्हनि सां कॉन्टेक्ट ज़रूरु कजो। लीडर टीवी खे ॾिसंदा रहो, लीडर टीवी खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि, मिटनि, माइटनि, साथियुनि, अज़ीज़नि ऐं समूरनि अहबाबनि खे हिन बारे में ॿुधायो। असीं चाहियूं था त हिन समाज में जेके अवगुण आहिनि से गुणनि में तब्दील थियनि। असीं चाहियूं था त बीमार माण्हू जेके दिमाग़ी ऐं जिस्मानी बीमार आहिनि, उहे दिमाग़ी ऐं जिस्मानी तौर ते चाक चङा भला ऐं सिहतमंद थियनि। ख़ुशबक, अव्हांजी वॾी महिरबानी।